अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे कोमप्रस्त अगवान ऐं नाम्यारे लेखक नवाज़ खान ज़ौर जो ख़ूबसूरत लेख जंहिंजो उनवान आहे भञ डाह जे वर चढ़ियल सिंध जो शौर। मूं ॾिठो आहे त जॾहिं कंहिं माण्हू जी पंहिंजे देश ऐं क़ौम सां कमिटमेंट मुहबत लगन ऐं वफ़ा ख़तमु थी वेंदी आहे तॾहिं उहो लिखणु पढ़णु वधीक कमु करणु डुक डोड़ ऐं जाखुअण बंदि करे छॾींदो आहे। पोइ उहो रुॻी कुझु बहसी किरोध ऐं टेका टिप्पणी करण में फासी पवंदो आहे। उहो ख़ूबसूरत मुस्तक़बिल बदिरां ख़राब माज़ी ते ॻाल्हाईंदो आहे। इन सूरत में को मुस्बत सवाल उभारण बजाए सॼो ज़ोर मनफ़ियत ऐं नाकारियत ते हूंदो आहे, जंहिं करे न सूरतहाल जी मारूज़ी शक्ल खे दुरुस्त तौरु सम्झी सघिबो आहे, न ई लकाउनि जो को सही इदराक करे सघिबो आहे। अॼुकल्ह सिंध जे पढ़ियल ॻोढ़ियल माण्हुनि जी हिकिड़ी वॾी अक्सरियत निरासित मायूसी ऐं बेअमली जे अहिड़ियुनि नाकारी कैफ़ियतनि में फाथल ॾिसण में अचे थी। अहिड़नि माण्हुनि जी जेका सभ खां वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे उहा ही त शयुनि लकाउनि ऐं मयारनि बाबति संदन बुनियादी तस्वरी ग़लति आहिनि। उहे घणे भाङे हेगल जी जदरियात वांगुरु मथे भर बीठल आहिनि या वरी मनफ़ी ऐं मौज़ूअत जे वर चढ़ियल आहिनि। कंहिं दोस्त लिखियो हो त सिंधी हिन ख़िते जे ॿियनि क़ौमनि खां इन ॻाल्हि में अॻिते आहिनि त उन्हनि में तनक़ीदी शौर आहे। निस्बती तरह इहा ॻाल्हि खणी ठीकु हुई, पर उहो तनक़ीदी शौर हाणे भञ डाह जे वर चढ़ी वियो आहे, तंहिं करे इंतिशार फैलाए रहियो आहे। पाण सिंधियुनि गुज़िरियल 200 सालनि दौरान के तमामु वॾियूं ऐं डिघियूं जदोजहदूं ऐं ख़तरनाक वेढ़ूं कयूं ई कोन्हे ऐं नई दुनिया जे वॾियुनि जदोजहदनि जे रंगनि ऐं हेठि मथां खां पूरी रीति आगाह आहियूं। उन करे घणो तणो पेरनि में ॾिसंदा आहियूं ऐं सफ़ा निंढड़ी सितह ते सोचींदा आहियूं। निंढड़ी सितह जी सोच माण्हू खे अक्सर करे इंतिहा पसंदी जे वर चाढ़े छॾींदी आहे। इंतिहा पसंदी कहिड़े बि रुख़ खां हुजे तंग नज़री ॾांहुं वठी वेंदी आहे। तंग नज़री जो पहिरियों सभ खां ख़तरनाक पासो हीअ आहे त उहा सिर्फ़ु पंहिंजो पाण खे सही हक़ ते बीठल सचो बहादुर ऐं दुरुस्त दग ते सम्झंदी आहे। उनजी निगाह में ॿी सॼी दुनिया, ॿिया सभु माण्हू, ॿिया नुक़्ते नज़र, इख़्तिलाफ़, फ़र्क़ु, नज़रिया, ख़्याल ऐं धुरियूं सफ़ा बुज़दिल, विकामिल, बेमान, कोड़ियूं ऐं ग़लति हूंदियूं आहिनि। तंग नज़री जो ॿियो नाकारी पासो हीअ आहे त उहा दुश्मन सां घटि या ॿिन्ही न जे बराबरि, पर पंहिंजे फितरी दोस्तनि या थोरे घणे फ़र्क़े साॻे रस्ते ते हलण वारनि सां वधीक विढ़ंदी आहे। उहा नांग खे निकिरण लाइ महफ़ूज़ रस्तो ॾेई पोइ लिके खे वेही कुटींदी आहे। टियों त तंग नज़री हक़ीक़तनि खे हासेकारी टोड़े मरोड़े ऐं ग़लति बयानियो फैलाए समाज में मायूसी ऐं गैर यकीनी वारी सूरतहाल पैदा कंदी आहे, जंहिंसां माण्हुनि में निरासाई ऐं अदम एतमाद वारी कैफ़ियत पैदा थींदी आहे, जेका वरी माण्हुनि खे बेगानियत, लातालुकी ऐं बेअमली में जकड़ींदी आहे। तंग नज़री कंहिंखे बि ॿुधणु सम्झणु मञता ॾियण ऐं भर में जाइ ॾियण लाइ तयारु नथी थिए। तंग नज़री फ़ाशिज़म जो इब्तिदाई डाकू आहे जेको समाज खे आख़िरकार निहोड़े निहे थो, जंहिंजो फ़ाइदो जमूद फुरलुट ऐं इस्तिसाल खे बरक़रार रखण वारनि क़ुवतनि खे थिए थो, छाकाणि त तंग नज़री सभ खां वॾो इनकार पुरअमन अवामी सियासत जो कंदी आहे। उनजो सभ खां वॾो झेड़ो महकूमनि जे पुरअमन क़ौमी सियासत सां थींदो आहे। सियासत खे लोहींदे, पिटको कंदे, रद्द कंदे, उन ख़िलाफ़ पिरपीडाऊं कंदे समूरा इंतिहा पसंद ऐं तंग नज़र माण्हू ग़ुलामी जे क़ुवतनि खे, बालादस्त ताक़तनि खे ऐं धारे इस्तेमार खे फ़ाइदो ॾींदा आहिनि। तंग नज़री दुश्मन जो उहो हथियार आहे जेको पंहिंजनि जे हथनि में झलियलु हूंदो आहे ऐं पंहिंजनि खे निशानो बणाईंदो आहे, जॾहिं त हीउ दौरु फ़ाशिज़म ऐं शाउनिज़म जो नाहे। फ़ाशिज़म ऐं शाउनिज़म जी कहिड़ी बि शक्ल हुजे, सभिनी फ़ाशी ऐं शाउनिती सोचनि ऐं अमलनि खे कंध भर किरणो आहे। तंहिं करे पाण खे बि तंग नज़री, फ़ाशियत ऐं शाउनियत जे लहरनि खां बचणो पवंदो। हाणोके ज़माने में सुधरियल दुनिया हर क़ौम जो एहतराम ऐं बक़ाए बाहिमी तलबे थी। साॻे वक़्तु हीअ मुहिम जो दौरु पिणु नाहे। मुहिम जोई वक़्ती जोश ख़रोश ज़रूरु पैदा कंदी आहे, पर उहा इनक़लाब बर्पा न करे सघंदी आहे, आज़ादी न आणे सघंदी आहे। इनक़लाब ऐं आज़ादी लॻातार सियासी अमल ऐं क़ौमी सियासी जदोजहद जो फल हूंदा आहिनि। सिंध सां हिकु मसइलो हीउ पिणु आहे त सिंध जे रुॻो वसीलनि ते कब्ज़ो न आहे, पर सिंधियुनि जे वोट ते बि सिंधी वॾेरनि जागीरदारनि जी मार्फत
पंजाब ऐं वफ़ाक़ जी बालादस्ती क़ुवतनि जी मज़बूत गिरफ़्त ऐं बदतरीन कब्ज़ो आहे। बैठकेती जागीरदारी गठजोड़ सिंधियुनि जी सियासी, समाजी, मुआशी ऐं रूहानी ओसर खे रोके छॾियो आहे। इन सूरत में क़ौम परस्ती आहे जेका पार्लियामानी सियासत खे ज़ात परस्ती जे दायरे, वॾेरनि जे कब्ज़े ऐं ख़िलाई मख़लूक़ जे घेरे मां कढी सघे थी। आम सिंधियुनि खे पंहिंजी मुठ में जकड़े रखण लाइ वॾेरनि ऐं जागीरदारनि ॿहिराड़ियुनि में एॾा घणा बघाड़ा ऐं विचड़ विधा आहिनि जो माण्हू एकड़ ॿ एकड़ जरेब अधु जरेब वेसे घंटे गस घेड़ कसे वाटर ते बि पाण में विढ़िया पिया आहिनि, जंहिं करे उहे सियासी मुआशी मुहाज़नि ते कंहिं वॾनि अघ भराई करण खां क़ासिर आहिनि। जॾहिं त हक़ीक़त हीअ आहे त सिंध जे माण्हू जी क़िस्मत तॾहिं बदिलबी जॾहिं उहो पीरी मुरीदी ऐं मुदे ख़ारिज जागीरदारनि वफ़ाक़ी सियासत मां जान छॾाए क़ौमी सियासत कंदो। क़ौमूं पंहिंजनि इज्तमाही मुफ़ादनि जो शऊर बचाव ऐं हासिलात क़ौम परस्त सियासत वसीले ई करे सघंदियूं आहिनि। जिन क़ौमनि जी क़ौमी सियासत कमज़ोर हूंदी आहे उन्हनि में इज्तमाही शऊर, हक़नि जी हासिलात जो जज़्बो, मुल्की वक़ार जो अहसासु ऐं क़ौमी असबियत घटिजी वेंदी आहे। अहिड़ियूं क़ौमूं धारियुनि जूं ॻीझूं ऐं ग़ुलाम बणिजी पवंदियूं आहिनि। उहे इन क़ौमी ग़ुलामी ऐं महकूमी मां छुटकारो वरी तॾहिं ई हासिलु करे सघंदियूं आहिनि जॾहिं मंझंदि क़ौमी शऊर पुख़्तो थिए थो। जॾहिं संदन निमाइंदा सियासत मज़बूत थिए थी तॾहिं उहे धारियुनि क़ुवतनि सां मुहाॾो अटकाइनि थियूं ऐं पंहिंजे आज़ादु मुस्तक़बिल जे हासिलात लाइ क़दम खणनि थियूं। अलबत्ता आलमियो इहो आहे त पाण वटि बेअमली ऐं लातालुकी जी मुंद छाइण लाइ कंहिं लिखियो हो, असांजे मथां घर जूं ज़िमेवारियूं अची वियूं, न त असां बि तोखे ॿुधायूं हा त मुहबत कीअं निभाइबी आहे। जवाबु आयो त मुहबत खे बि ज़िमेवारी करे खणिजे हा त निभाइजी वञे हा। अहिड़े नमूने क़ौमी कम ॾांहुं पिणु इन क़िस्म जी रवश आहे। अदा घर जूं ज़िमेवारियूं अची वियूं आहिनि, अदा माली हालात सही न आहिनि, अदा वांदकाई कान्हे, यकीनन इहे सभु मसइला हूंदा। ग़ुलाम ऐं महकूम देश त हूंदो ई मसइलनि जो गढ़ आहे, जंहिंजो हर फ़र्द मसइलनि में जकड़ियल, फ़र्दी आज़ादियूं वञायल, इनफ़रादी तौरु इज्तमाही फ़ैसिलनि जा इख़्तियार फुरायल ऐं हक़नि खां वाझियल हूंदो आहे। हिकु महकूम क़ौम जे फ़र्द खां केतिरनि ई शकिलनि में तहरुक जो हक़ फुरियो वेंदो आहे, खेसि हिसायो, डिॼायो ऐं जेलनि में वाड़ियो वेंदो आहे, तशदुद जो निशानो बणायो वेंदो आहे ऐं मुआशी तौरु कंगाल कयो वेंदो आहे त जीअं हू हलण खां हलाक ऐं घुमण फिरण खां लाचार हुजे ऐं काई जदोजहद करण जोॻो न रहे। जबर ऐं अणहूंद जे अहिड़ी सूरत हाल में रुॻी आम माण्हू ऐं सियासी कारकुनी न महकूम क़ौमनि जा अदीब ऐं दानिश्वर पिणु कॾहिं कॾहिं चकराइजी वेंदा आहिनि। उन्हनि जी हिकु वॾी अक्सरियत पाण खे क़ौमी ऐं इज्तमाही मसइलनि खां कटे इनफ़रादी ख़्वाहिशनि ऐं आसाइशनि जी ॻोल्हा बणिजी पवंदी आहे। माण्हू मन जो पीछो छॾे धन जो पीछो करणु लॻंदा आहिनि। दानिश्वर पिणु पंहिंजो इज्तमाही किरदारु अदा करणु छॾे ॾींदा आहिनि। आइनस्टाइन चयो हो, माण्हू सुठी पोशाक, मुहांगियुनि गाॾियुनि, मिल्कियतनि, ॾेख वेख ऐं लॻ लाॻापन सां वॾो नाहे थींदो, बल्कि ग़ैर मामूली फ़िक्र, सोच ऐं आला अमल सां ई ग़ैर मामूली इंसान बणिबो आहे। उन लाइ वतन जे आईंदे जी अॾावत, अवाम जी आज़ादी जी राह ऐं सियासी अमल जो रस्तो ई सभ खां वधीक फलदायक साबित थींदो आहे। इहा जुदा ॻाल्हि आहे त असां जूं सियासी पार्टियूं पंहिंजे आम माण्हू जी अक्सरियत खे अञा उन रस्ते ते लाड़े न सघियूं आहिनि, जंहिं लाइ क़ौम परस्त पार्टियुनि खे हेठीं सतह ताईं अवाम सां ॻंढिजणो पवंदो, सियासत में अवामी मसइला खणणा पवंदा। उहो मुतहरिक ऐं बाशूर नौजवाननि ऐं कमिटेड माण्हुनि जी मार्फती थी सघे थो। असांजी ॿहिराड़ी जे वसी तर अवाम खे हिन सिलसिले में अॻिते अचिणो पवंदो। जागीरदारी ऐं बैठकेती जबर जो सभ खां वॾो नुक़सान बि ॿहिराड़ियुनि खे पहुची रहियो आहे। उहे जागीरदारनि जबर जी सिधे निशाने ते आहिनि। जागीरदार सियासत असांजी ॿहिराड़ी जे मुआशी वाद वीज खे मुंझो ॾेई छॾियो आहे। जहिड़े नमूने 1930 खां अॻु वारे सरमाएदारी कारखाननि में कमु कंदड़ मज़दूरनि ऐं पोरितनि खे सिर्फ़ एतिरो अजूरो ॾींदी हुई जो उहे मिड़ई जहिड़ा रही सघनि त जीअं संदन ॿाहनि जे बल सां सरमाएदारनि जूं फैक्ट्रियूं हलंदियूं रहनि, तीअं सिंधी ॿहिराड़ी जे माण्हुनि खे गठु जोड़ियो। जागीरदारणो बैठकेती निज़ाम सिर्फ़ु एतिरो
आबदाणो ॾेई रहियो आहे जो माण्हू जहिड़ा रहनि त जीअं जागीरदारनि जूं बनियूं आबाद कंदा रहनि, ओताकनि जूं हाज़िरियूं भरींदा रहनि, खेसि वोट विझंदा रहनि। पुराणे सरमाएदारी लाइ माण्हू सिर्फ़ु कम जो कुल पुर्ज़ो हुआ ऐं सिंध जी हाणोकी ज़वाल पज़ीर जागीरदारी लाइ माण्हू सिर्फ़ु वोट जी मशीन आहिनि। क़ौम परस्ती रुॻे बेठकियत मुख़ालिफ़ कान थींदी आहे, पर उहा पंहिंजे जोहर में जागीरदारी मुख़ालिफ़ पिणु थींदी आहे। तंहिं करे सिंध जो माण्हू उन सां सलाहड़जी सघारो क़ौमी तबक़ाती किरदारु अदा करे सघे थो। ख़ुदि सिंध जी क़ौम परस्त सियासत पिणु तॾहिं वॾो सियासी इनक़लाबी किरदारु अदा करे सघंदी जॾहिं उहा क़ौमी तबक़ाती जमहूरी सुवाल खे गॾाए खणंदी। क़ौमी तबक़ाती जमहूरी सवाल खे गॾु खणी वसी तर अवाम खे पाण सां सलाहे सघिजे थो। 20वीं सदीअ जे विच वारे अरसे जेकिन एशियाई ऐं अफ्रीकी मुल्कनि जी जदोजहदनि खे हिन ॾस में निस्बती सूंहं बणाए सघिजे थो। ख़ुदि सिंध जे दानिश्वरनि खे हिन ॾाके ते पंहिंजे अवाम जी सलूणी सियासी तरबियत ऐं शऊरी रहनुमाई में पंहिंजो किरदारु अदा करण लाइ अॻिते अचिणो पवंदो। इनक़लाब जो हो त ज़रूरु ज़ाहिरु थींदो, पर वक़्त ऐं इतिहास जे ख़ान बलोच अॻियां सुरख़रू थियण लाइ हर कंहिंखे अॻभरो थियणो पवंदो। नोम चोम्स्की लिखियो आहे, दानिश्वरनि जो कमु सरकार सॻोरी जी ख़िदमत करणु न आहे, संदन असुलु किरदारु उहो आहे त उहे हर जबर ऐं इख़्तियारी खे ललकारिन। अहिड़ी ॻाल्हि गिरामची कंदो रहियो त हिकु दानिश्वर खे पंहिंजे अवाम सां गॾु बीहणो आहे। इटली जो गिरामची दुनिया जो पहिरियों मुफ़्कर आहे जंहिं दानिश्वर जे अवामी किरदार ते सभ खां पहिरीं ज़ोर ॾिनो। फ़ेनन दानिश्वर जे क़ौमी किरदार ते ज़ोर ॾिए थो। ॻाल्हि पंहिंजे तत में ॿिन्ही जी साॻी वञी थी बीहे। बदनसीब आहे उहा क़ौम जंहिंजे दानिश्वर जी राय अवामी क़ौमी मुफ़ादनि जो उबतड़ हुजे, या वरी उहो दानिश्वर बदनसीब आहे जो उन सूरत में उहो तारीख़ जे समर खां महरूम रहिजी थो वञे। कीअं बि हुजे, पर उन सूरत हाल में घटि इहा पक सम्झिजे त उहा क़ौमी महकूमी ऐं बदतरीन जबर में फाथल आहे। अहिड़ियुनि हालतुनि में दानिश्वरनि जो किरदारु अञा ई वधी वञे थो। उहे मजमूई तौरु फ़ारसी शहर जी हिन सिट वांगिया हुजणु घुरिजनि। आउं किथे बि हूंदुसि, पर मुंहिंजी दिलि तोसां गॾु धड़की रही हूंदी। माण्हू ॾफेड़नि ऐं भोचालनि जे हड़नी सूरतनि में पंहिंजी दिलि, दिमाग़ ऐं शऊर सां पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे देश जे पासे हुजणु घुरिजे। उतां ई इंसान जो मेराज शुरू थिए थो। उतां ई हिकु बाशूर इंसान, हिकु सञाहवंद सियासी कारकुन, हिकु दानिश्वर जो मुतहरिक किरदारु शुरू थिए थो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे क़ौम परस्त अॻवान ऐं लेखक नवाज़ ख़ान ज़ौहर जो लेख, जंहिंजो उनवान हो भञ डाह जे वर चढ़ियल सिंध जो शऊर। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।